आदलपुर में समाजी तंजीम मेहर शाह जीलानी फाउंडेशन पारां गरीब मुस्तहक स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाननि में गरम कपड़ा स्वेटर विरहाइण जी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में इलाइक़े जे माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते तक़रीब में मेहर शाह जीलानी फाउंडेशन जे चीफ पैटर्न ऐं समाजी अॻवान पीर सैयद हुसैन शाह जीलानी, समाजी अॻवान उस्ताद सदाम हुसैन कलवट, सिकंदर कलवट ऐं ॿियनि चयो त असांजी फाउंडेशन जो मक़सदु तालीम, सिहत ऐं सिंध में रहंदड़ गरीब मिसकीन ऐं मुस्तहक माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। हुननि चयो त सख़्त सर्दी जे मौसम में असां सर्वे करे थधि खां बचण लाइ स्कूली शागिर्दनि में गरम कपड़ा ऐं स्वेटर विराए रहिया आहियूं ताकि ग़रीब ऐं मज़दूरनि जा ॿार पंहिंजी तालीम खे जारी रखी सघनि। सखर एहतिसाब अदालत आमदन खां वधीक असासा रखण वारे केस में पीपल्स पार्टी अॻवान सैयद ख़ुर्शीद शाह जे जुडिशियल रिमांड में 11 ॾींहं जी वाद कंदे 17 जनवरी ते खेसि पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नेब तरफ़ां दाख़िल रेफरेंस में नामज़द थियल ख़ुर्शीद शाह समेत 18 जवाबदारनि खे पिणु अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो। नेब तरफ़ां दाख़िल थियल रेफरेंस में ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ 1 अरब 23 करोड़ जा असासा ॼाणाया विया आहिनि। सेंडोज़ रोड जी बहाली लाइ जदोजहद कमेटी जे सॾ ते जामशोरो में शहरनि पारां एहतजाज जारी रखी प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई वई। जामशोरो जी सियासी समाजी अॻवाननि पारां सेंडोज़ रोड जी बुनियादी मसइलनि जे हल लाइ जोड़ियल कमेटी जे सॾ ते अब्दुल गनी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज जारी रखियो वियो। कारकुननि अॻवान जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई। बुख हड़ताली कैंप में गामरड जोशीर सिंधी शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं दुकानदार यूनियन जे अॻवाननि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु हो त सेंडोज़ रोड जी मरमत कम लाइ कूड़ियूं ख़ातिरियूं करायूं वियूं पर अमली कमु नथो कयो वञे। हुननि वधीक चयो त जेसिताईं सेंडोज़ रोड जो मरमती कमु शुरू नथो कयो वञे तेसिताईं सदन एहतजाज जारी रहंदो। ये मुराद अली शाह जो ज़िलो आहे त जेकर होश खां कमु वठो, इन शहरनि जे एहतिजाज खे अहमियत ॾियो। ही सभु मौजूद माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हू हिते वेठल आहिनि। ख़ुदा मसइला हल कयो। सिर्फ़ु सेंडोज़ रोड ई न पर पूरे जामशोरो शहर जी हालत बुरी आहे, हालत रहम जोगी आहे ऐं अञा वक़्तु अथव। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।